इल्म वो सच्चा है जेको केर लिखी न थो सके ऐं केर पढ़ी न थो सके। तूं ॻोठवान खे चओ त फिलहाल पंहिंजा ॿार स्कूल न मोकिले। ज़ीनत ज़हर आहे ज़हर। तूं मुंहिंजे करे मंसूर खे मार। छा? शेरल को मौत पर कोने को जो जायदा के मारे को तोवारी मंग छोरे जायदा दी गई रच पच तू सड़ती रह मां पजो पाण के दाही दूर शेरल नमा साफ जाहिर थियो तुझे मोहते दांगी मर्जी चुकी है। इल्म जी तलवार सां तव्हां सभिनी जो सिर कटणो पवंदो। प्यारा बारो, इल्म एक अड़ी ताकत है जैसा इंसान पंहिंजा सब हक वठी सके थो। इल्म खां बगैर इंसान अंधो है छो त हू सच्चाई ॾिसी नथो सके ऐं इल्म उहो सच है जेको केर लिखी नथो सके ऐं केर पढ़ी नथो सके। इल्म खां बगैर इंसान अंधो है छो त हू कुछ भी ॾिसी नथो सके। इल्म खां बगैर इंसान ॿोड़ो है छो त हू सच्चाई ॿुधी नथो सके। सुहेल तव्हां मूंखे ॿुधायो त असांजे ॻोठ में छा आहे? असांजे ॻोठ में हिकु स्कूल आहे, उहो बंदि आहे। हर ॿारनि जा कन पर असांजो औंठो बि कोन पटबो। गिला जो त तूं घर आहीं पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, तुंहिंजो अंगूठो न पर इल्म जी तलवार सां तव्हां सभिनी जो सिर कटणो पवंदो। गुलाब ॻाल्हि कंदो गिला न कंदो। सरदार इम्तियाज़ खान यादव केर बि कंध खणी कोन सघंदो। जेको कंध खणंदो न उन जो कंध कटियो वेंदो। इल्म ऐं कलम सां केर भी मुकाबलो नथो करे सके। मां ॻोठ जा मासूम ॿारड़ा पढ़ाईंदसि तोखे ऐं तुंहिंजे सरदार खे जेको भी करणो आहे न वञी कयो। ठीक आहे ॿुधां थो भोतार खे ॾिसां की थी तूं पढ़ाई। वञ हाणे। बस भोतार बस, ये मास्टर नारा मूंखे सबक न सेखार। शेरल मास्तराणी तो तुंहिंजी भेण लगी वेठी आहे। सॼे ॻोठ खे पई सबक ॾे ऐं मुंहिंजी बि दिलि चए थी सभु जो किताब खणी वञी सबक वठां। भोतार जो तूं बि ॼाणी थो हिन ॻोठ में मूंखां वधीक मोतबर ॿियो को बि न आहे। भोतार तूं चवण छा थो चाहे? खुली ॻाल्हि आहे किथे मां होश विञाए हाणी बंदूक कंजा भांडा न कढी विझां। शेरल कावड़ लॻई त भली लॻई, मुड़ुस खे मुंहं ते चवंदो। अॻियो मास्तर ॻोठ जी छोरी भॼाए वियो ऐं अदा इमदाद इन्हे जे करे स्कूल खे बंदि कराए छॾियो। तुंहिंजी भेण विसायल भाउ खे भई फूका ॾे। मां तुंहिंजी ॻाल्हि चङी तरह सां सम्झीसि भोतार। अॼु ॾींहं खां पोइ मुंहिंजी भेण घर खां ॿाहिरि न निकिरंदी। हाणे त बसि न। हा ईअं मुड़ुस थी शेरल, इहो मुड़ुस जो शान न आहे जो ॻोठ जूं औरतूं निकिरनि। शेरल तूं दोस्त आहीं इन जे करे ॻाल्हि कयमि, न त तोखे ख़बर आहे त दोस्ती में जान ॾियण वारा आहियूं।
अचिन पंहिंजी ॿोली बि कान वॾा पुट अंग्रेज़ी था ॻाल्हाइनि वॾा अंग्रेज़ थी विया आहिनि जिथे वञ ये सर नो सर जी सर हा सर रुगो सर सर लॻी पई आहे अबा ॿियो त छॾे सुबुह साण उथण सां चवंदो गुड मॉर्निंग हाय अरे असां मुस्लमान अस्सलाम वालेकुम माना तो ते ख़ुदा जी रहमत वालेकुम सलाम मूं ते ख़ुदा जी रहमत हे पुट सी गुड मॉर्निंग हाय कारो थन मुंह अचई वठ ज़ाहिद मूंखे सिर्फ़ इहो ॾुख आहे त ॻोठ जे माण्हुनि मां केर बि ख़ुशि नाहे त ॻोठ जा मासूम ॿार पढ़नि तालीम हासिल कनि असांजे ॻोठ वारा माण्हू चहलनि वारो ज़हन छो था रखनि ॾिस ज़ाहिद दुनिया जो नेटवर्क एतिरो फैलिजी वियो आहे जो हिकु बटन हणण सां माण्हू हिक ॿिए खे ॾिसी सघनि था हिकिड़े टीवी सां 1000 चैनल ॾिसी सघनि था पर असांजे ॻोठ जे माण्हुनि जो ज़हन बदिलजे ई नथो दुनिया वञी चंड ते पहुती पर असांजे ॻोठ जा माण्हू इते जा इते ई आहिनि ख़ुदा पाक असांजे ॻोठ वारनि खे सम्झ ॾे सिर्फ़ ॿियनि जूं ॻाल्हियूं कंदी या हिन दिलि जो बि कुझु ॿुधंदी ज़ाहिद तूं त पंहिंजो आहे तोसां त प्यार आहे पर मूंखे सोच हिन ॻोठ जे मासूम ॿारनि जी आहे हिन जो छा थींदो ज़ेबो हिन दिलि खे ॾिस धक धक न पर ज़ेबो ज़ेबो बि करे ज़रिया आहे न तुंहिंजे स्कूल जे ॿारनि जी ज़ेबो हिन दिलि खे बि तो प्यारो सबक़ ॾे मी मोहब्बत वारो सबक़ ॾींदी मैं त मरी वेंदी जे चाहत वारो सबक़ ॾींदसि त चरी थी वेंदी ऐं ऐन इश्क वारो सबक़ ॾींदसि त अर्श ते वञी पहुचंदी तूं ई ॿुधाए हिन दिलि खे कहिड़ो सबक़ ॾियां तंहिंसां प्यार वारो ॾे जंहिंसां चाहत वारो ॾे ऐन सां इबादत वारो ॾे सेन सां साथ वारो ॾे जंहिंसां ज़िंदगी वारो ॾे शेन सां शादी वारो ॾे तंहिंसां ता हयाती ज़िंदगी भर जो साथ आहे हिन दिलि खे उहो सबक़ ॾे जो शाद ऐं आबाद थी वञे सच हिन पोड़े पोड़े ते कारो कारो तेरो गाढ़े गाढ़े ते कारो कारो तेरो अरे मंसूर खान पाण केतिरो नथा है ते के कारद पानी का नजर न लगी वञे वाह वाह नजर थी लगे बेचारे के खणी अच तो घुमा पंहिंजे मुंह ते पो कान लॻंदई नजर सड़ सड़ रच पच तू सड़ंदी रह मां पंहिंजो पाण खे टाही दो रदस तू सदाई सड़ंदी रह पंहिंजे साड़ में ऐं असीं सदाई दरिया वांगुरु चाढ़नि तू सदाई बर्बाद ऐं असीं सदाई आबाद आबाद मां छो सड़ंदसि ज़ीनत ज़हर थई ज़हर अहिड़ी ॻाल्हि त ॿुधी शर्म नथो अचे मां तुंहिंजो सहरो हा सहरो मूंखे न आई जूझकी डंडन सां हाणे मथो कचो करे छॾी ॾींदा रात भागे छॾी ॾींदा ए हालत सुबह चला दी सुबह बिल्डिंग में पीजा मामा कुरान मुझे पीज कब्र में बाहे लगे का कीड़ा पवन मुखे तां जड़े व्याजन के देई छडेई पिट रन शर्म न तो अचे मुझे पी सा दे विड़ी दिस कालू मुखे न चो समझाए पंहिंजे पी के इन चमड़े के समझाए जेडी केडी माल मुझे चिबरा तो कढे छो अच्छा मां चमड़ो हा चमड़ो
आसमान सां हूर परी लही आई अलाए मलक आई मां तव्हांजे पूरे कहोल खे सुञाणा अक खे सुञाणा जो पिणे न पिणे जांटाही सॼो ॾींहुं कतो गॾ ते गोर ऐं वरी माणे जो हाल ॿुधाए सॼो ॾींहुं खाई थी पिंड जो टुकुर तूं हिते खाई खाई डंडी थी पई तॾहिं थी मस्ती करे मस्ती न लाहे छॾिया बस हाणे ख़ामोश अॼु मां तोखे ॿुधायां थी तूं मुंहिंजी मां मुंहिंजो पीछा कंदो खबरदार खून मता धुके थी रहना खून अरे चलो तुझे मरी गई बचा बस इहा ॻाल्हि आहे बाबा साईं असुल ॻाल्हि इहा आहे वधीक तव्हांजी मर्ज़ी हा मूं जेको स्कूल बंदि करायो हुयो उहो हक़ कई सच ते हुयो छाकाणि जो ॻोठ जूं औरतूं ईअं सरेआम निकिरंदियूं न त असांजो शान मिटीअ में मिली वेंदो अदा साईं शेरल वारी भेण सुठो नथी करे हाणे त इलेक्शन बि मथां आहे कमदार तूं ॻोठ वारनि खे चओ त फ़िलहाल पंहिंजा ॿार स्कूल न मोकिलनि इलेक्शन खां पोइ मां स्कूल खोलवाईंदुसि ऐं हुन स्कूल में मास्तर ऐं मास्तरियाणियूं बि घुराईंदासीं ऐं हा शेरल खे चइजां त पंहिंजी भेण खे तेसि ताईं ॿाहिरि न कढे पर अदा स्कूल जो वाइदो इहो वरी कीअं मुंहिंजा भाउ वाइदो कबो आहे वाइदो वफ़ा थिए न थिए इहो त माण्हू जे पंहिंजे वस में आहे न अगर इन मोबीअ में फारिग थी त थोड़ो कम असांजो कर केड़ो हे ज़मीनुनि ते वेंदो कमकार लाइ ऑर्डर खणी सुणी दिया एनो ॿ कोप चांहि जा त ठाहे अच ॿाहिरनि जे लाइ जी अदा चांहि ठाहे थी ॾेई चवंदी आहीं न सुबुह जो सवेल उथंदो कर पर तूं मुंहिंजी ॻाल्हि मञी नथो छा कयां प्यारा सॼी राति त तुंहिंजे प्यार ऐं दीदार में गुज़री थो वञे बसि हाणे बसि पंहिंजी शादी थी वई आहे भले शादी थी वञे मोहबत त साॻी आहे उथाण उथ चाचो चाची ॾिसनि ई पिया अधु सिकंदर दमड़ियो पियो थिए उथ त मां चांहि ठाहे ॾियसि हिकिड़े ॾींहं जी त ॻाल्हि न आहे अधो त रोज़ु ॾमरजी पवंदो आहे हा पुट दिलदार हा तोखे सही थो चवे जॾहिं खां वठी तूं पढ़ी घर में आयो आहीं असली कखु भॼी बीणो कोन थो करे थोरो घणो तोखे बि पंहिंजी मदद करणु खपे अबा दिलदार नौकरी जो को बंदोबस्त कंदे या न चाचा एड़न की अगर नौकरी मिली न ताके बिनी हथन जो सलाम मणंदुस उठ जेडो थियो आ अकुल ज़रे जो कोनेस छडीस पुट सुबह साण केड़ा किताब खोलिया तई अल्लाह मालिक आहे कने कदी नौकरी मिली वेंदस चाचा चाची अदा छो तो कावड़ करे खड़ी मुके न पढ़ाया हा पुट सिकंदर तूं भी थोरो भाउ जो ख्याल कंदो कर ईअं तपी ॻाल्हाईंदेस त हा साईं पढ़ियो त आई बाक़ी कम को औंठो चओ कम जो त ठिप जवाब असल ट्रियर चढ़ी दो वने हलिया दिया हलिया ओडो वरी शेरल जी भेण ज़ेबो वनी स्कूल खोलियो तई हाणे सही गोट के सुधारण जो ठीको कयो तई अदा सिकंदर ज़ेबू त भलो कम थी करे रईस इमदाद खान गोठे ॿारनि जी सोचे ई नथो दिया या ज़ेबू बची ख्वार थी
न ॿाहिरनि जी इज़त जो ख़्यालु अथसि न वरी पंहिंजी इज़त जो। आयो थी चाची, आयो थी मोबी पुट। छाते अची सुबुह साण निंड फिटाई अथव। छोरा तूं त ॼमंदे ई मरी हा बस उची ना बिजनी पे थी पवे। चाचा ॾिस पंहिंजे पुट जा लक्षण। हाणे वेही लिखीस, कम लाइ बरो, खाइण लाइ छितो कुत्तो। सोट सिकंदर छो तो बाबे अम्मा जे साम्हूं मूं कंधा रखाइण जी नेकी करी। कुझु राम कर बाबा। दिलदार ओ दा दिलदार आयो अदा आयो बाहर अचदा। वञ वञ आया थी यारड़ा बार, अच्छी दाढ़ी अटो ख़राब। पुट छो जी भाउ जे पुठियां पियो आहीं? जेॾी महिल दिलि में थो लखे साहिड़ो वेही पियो ॾिसी। चाची ये सुधरण जो नालो ई नथो वठे इहो छोरो। यार कर खबर आज नाश्ते में छा खाधई? यार नाश्ते में अदा जा मेणा ऐं ताना ऐं चाचे जो तो नौकरी करे मिलंदी। माना नाश्तो त मच्छी ऐं मुर्गी सां कयो अथई न। छॾियो हिन ॻाल्हियुनि खे। हलो ज़ाहिद इंतज़ार में हूंदो। हलो हिन सवेर खां पई थी ॾिसां। सवेर खां पोयां पोयां थो अची। तोसां मसलो कहिड़ो आहे पोड़ा? मूं तोखां को व्याज नाहे वतो जेको वठण आयो आहीं, समझी? हाय हाय काश मां तुझे स्कूल में भंगी हुजा। तूने जी घर का स्कूल वजी ये बात तुझा रास्ता मुहारी न बता मुझी मन मां शुक्री अल्लाह को न मुझी थी दिया। अदा झलियो हो मैं केतरो झलियो हो मैं तो छोकरी के न पढ़ाए पर तू न मुड़ी अम्मा जे चवण ते नेठ तो छोकरी पढ़ाई। हाणे हाणे कोठ वाला मुंह ते बियो तो सब कुछ चवण था बस रुगो बेगैरत न था चवण। अदा छोकरी पढ़ाइण माल इहो न सोचियो हो त पगल आहे पेरनि में उछलाईंदी। न अदा मूं तव्हांजी इज़त में का बि घटिताई नाहे कई। बाक़ी ॻोठ में सच जो सबक़ ॾेई मूं कंहिंखे सूली ते त नाहे चाढ़ियो
सब खां वॾो ॾोहारी आहे सच ऐं तो त ॼण सच ॻाल्हाइण जो क़ुरान खयो आहे सम्झी छा हिकिड़ी ॻाल्हि अॼु ॾींहं खां पोइ तुंहिंजो घर खां ॿाहिरि निकिरणु बंदि ही तुंहिंजो हुकम आहे या तुंहिंजे रईस जो? हुकुम कंहिंजो बि हुजे असां चयो बस त बस। पर अदा मूं को ग़लति कम त नहीं कयो। गोठ जूं न्याणियूं पढ़ाइण मासूम ॿार पढ़ाइण को ग़लति कम त नहीं अदा। का बि ज़रूरत न आहे ॻोठ जा मासूम ॿार पढ़ाइण जी ऐं न ई वरी का जी हिमायत करण जी। यादि रख हाणे जेको मंसूर सां वाइदो कयो अथऊं सो निभाईंदासीं। शेरल मूं सोचियो आहे त ब्याजी आहे कुझु पैसा ॾेई टारे छॾियूंसि। चरियो नथी अदा चरियो नथी। मंसूर जेके ॿ लख ॾिना आहिनि से बि नथो वठे ऐं उनजो व्याज बि नथो वठे ऐं इहो सिर्फ़ इन्ही लालच में तो करे त असां ज़ेबो जी शादी हुन सां कराईंदासीं। छा व्याजी सां मुंहिंजी शादी? इहा ॻाल्हि सही आहे जेका तोखां लिकाईसीं। शेरन जी शादी मंसूर जे भेण सां कराईसीं ऐं उन व्याजी निकाह महिल ज़िद कयो त नंढो वॾो संग ॾियो। ॿियो त को संग हुयो ई कोन। उन महिल तुंहिंजो संग ॾिनोसींसि ऐं 2 लख रुपया बि वरितासींसि। वाह मुंहिंजा भाउ वाह। जेकॾहिं मुंहिंजी जीजल माउ ज़िंदा हुजे या मुंहिंजो पीउ ज़िंदा हुजे त हिकु व्याजी सां मूंखे कॾहिं बि न पढ़ाया। पैसनि जी लालच में जानवर जी या भेड़ खे विकिणी छॾियो। अहिड़े जीअण खां त मौत बहितर आहे मुंहिंजा भाउ, मौत बहितर आहे। भली आए जी आए असां जूं अखियूं थदियूं तो जे अचण सां। इमदाद खान असां हाणे हिकु आहियूं। हा मिठल कान असां हिकु आहियूं। ईंदड़ इलेक्शन में असां गॾु बि हिक ॿिए जी सपोर्ट कयूं त जीअं फतेह असांजी थी। अदा साईं इहा त वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो हिकु थी वियासीं। अदा साईं देर छा जे आहे मिलायो हथ ऐं थी वञो हिकु। असां हिकु ई त आहियूं। हाणे तव्हां चइनी ॼणनि खे करणो इहो आहे त तव्हां चारई ॼणा अलॻि अलॻि जाइनि ते वञी माण्हुनि सां मुलाक़ातूं कंदव, माण्हुनि जूं रहियल उज़र खायूं कंदव, माण्हुनि जा रहियल सॾ बत भरींदव, माण्हुनि खे कूड़नि नौकरियुनि जा आसरा ॾींदव, माण्हुनि सां मेल जोल कंदव। त जीअं चइनी जाइनि था वोट असांखे मिलनि, असांखे। मुंहिंजी शादी ज़बरदस्ती हुन पोड़े मंसूर सां कराइण